नासिन वाक़िया आगे कंदासीं। डॉक्टर आमिर लियाकत जो मौत वारो मामलो आवाज़ शेयर कंदासीं। हिकु हू मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो, पतो पइजी वियो। डॉक्टर आमिर लियाकत पंहिंजे आख़िरी वीडियो बयान में मुल्क छॾे परे वञण जो चयो हो। संदसि दोस्त रहमान ॿुधायो त आमिर लियाकत मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। हुन हाईलैंड वञण लाइ पासपोर्ट बि जमा करायो हो। आमिर लियाकत हाईलैंड में दीनी तालीम ॾियण लाइ वञी रहियो हो। वायरल वीडियो खां पोइ हू सख़्तु परेशान रहंदो हो। संदसि दोस्त रहमान ॿुधायो त आमिर लियाकत मुल्क छॾण जो फ़ैसिलो करे वरितो हो, पर खेनि ख़बर न हुई त हू दुनिया छॾे वेंदो। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। डॉक्टर आमिर लियाकत जो मौत वारो मामलो आवाज़ शेयर कई पिया। हू मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो, पतो पइजी पियो आहे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। डॉक्टर आमिर लियाकत पंहिंजे आख़िरी वीडियो बयान में मुल्क छॾे परे वञण जो चयो हो। संदसि दोस्त रहमान ॿुधायो त आमिर लियाकत मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। हुन हाईलैंड वञण लाइ पासपोर्ट बि जमा करायो हो। आमिर लियाकत हाईलैंड में दीनी तालीम ॾियण लाइ वञी रहियो हो। वायरल वीडियो खां पोइ हू सख़्तु परेशान रहंदो हो। संदसि दोस्त रहमान ॿुधायो त आमिर लियाकत मुल्क छॾण जो फ़ैसिलो करे वरितो हो, पर खेनि ख़बर न हुई त हू दुनिया छॾे वेंदो। डॉक्टर आमिर लियाकत जी मौत वारो मामलो आवाज़ शेयर कई पिया। हू मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। डॉक्टर आमिर लियाकत पंहिंजे आख़िरी वीडियो पैगाम में चयो त हू परे वञणु चाहे पियो। संदसि दोस्त रहमान ॿुधायो त आमिर लियाकत मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। हुन हाईलैंड वञण लाइ पासपोर्ट बि जमा करायो हो। आमिर लियाकत हाईलैंड में दीनी तालीम ॾियण लाइ वञी रहियो हो। वायरल वीडियो खां पोइ हू सख़्तु परेशान रहंदो हो। संदसि दोस्त रहमान ॿुधायो त आमिर लियाकत मुल्क छॾण जो फ़ैसिलो करे वरितो हो, पर खेनि ख़बर न हुई त हू दुनिया छॾे वेंदो। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। डॉक्टर आमिर लियाकत जो मौत वारो मामलो। हू मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। डॉक्टर आमिर लियाकत पंहिंजे आख़िरी वीडियो पैगाम में मुल्क छॾण जो चयो। संदसि दोस्त रहमान ॿुधायो त आमिर लियाकत मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। हुन हाईलैंड वञण लाइ पासपोर्ट बि जमा करायो हो। आमिर लियाकत हाईलैंड में दीनी तालीम ॾियण लाइ वञी रहियो हो। वायरल वीडियो खां पोइ हू सख़्तु परेशान रहंदो हो। डॉक्टर आमिर लियाकत जी मौत वारो मामलो आवाज़ शेयर कई पिया। हू मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। डॉक्टर आमिर लियाकत पंहिंजी आख़िरी वीडियो बयान में मुल्क छॾे परे वञण जो चयो हो। संदसि दोस्त रहमान ॿुधायो त आमिर लियाकत मुल्क छॾे हाईलैंड वञणु चाहे पियो। हुन हाईलैंड वञण लाइ पासपोर्ट जमा करायो हो।